दौड़ मां ख़बर ईंदा हलो त मुल्क में वधंदड़ महंगाई, डिजिटल आदमशुमारी समेत बदअमनी धारनि जी आबादकारी दौड़ में मंशा जे सरेआम विकिरे वारे अमल खिलाफ़ जिस्कम जे डिवीज़नल अॻवान हाशिम लेगारी, सैयद मसूद शाह, शोबान माटी ऐं ॿियनि जी अॻवानी में मेहरान बाईपास खां 2 किलोमीटर मार्च करे हिकु वॾी रैली कढी वई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ चौक चौराहनि खां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते कारकुन पारां हुकूमत खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻवान ख़िताब कंदे चयो त मुल्क में महंगाई जो तूफ़ान हुकुमराननि पारां अवाम मथां हर आए ॾींहुं बर्पा कयो पियो वञे। ग़रीब माण्हू महंगाई सबबि सख़्त परेशान आहिनि। मुल्क में थींदड़ डिजिटल आदमशुमारी ते ख़दशात आहिनि। डिजिटल आदमशुमारी खे रद्द कयूं था ऐं सिंध में धारनि जी आबादकारी जी रोकथाम लाइ जीए सिंध क़ौमी माज़ बरसर मैदान अमल ते आहे। हिननि वधीक चयो त ज़िले में बदअमनी अरूज ते आहे, पर एसएसपी शहीद बेनज़ीर आबाद रवायती मुताबिक़ सुस्ती जो मुज़ाहिरो करे रहियो हुआ। रैली में वॾे अंग में शहरनि समेत कारकुन वॾे अंग में शिरकत कई। असांजो तमाम हैदराबाद कासमाबाद वारनि लाइ ख़ुशख़बरी, सुमरो वॉलपेपर हैदराबाद कासमाबाद में दुकान खुली वियो आहे ऐं राब्ते लाइ रांझन अली सुमरो साहब आहे, उनजो हेठी लिंक ते नंबर ॾिनल आहे, तव्हां ज़रूरु राब्तो कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।